नाज़रीन हेडलाइंस मां ॾिठियूं अफ़सोसनाक ख़बर आहे अवां सां शेयर कयूं पिया। ख़ैरपुर में मुसाफ़िर बस ऐं ट्रॉलर में टक्कर थियो आहे। हादसे में 15 मुसाफ़िर ज़ख़्मी थिया आहिनि। ज़ख़्मियुनि में अख्तर, जुम्मो, अशरफ, अजमल, काशिफ ऐं हबीब समेत 15 ॼणा शामिल आहिनि। मुसाफ़िर बस बलोचिस्तान खां कराची वञी रही हुई त हादसो पेश आयो। अहम ख़बर अवां खे ॾियूं पिया। ख़ैरपुर में मुसाफ़िर बस ऐं ट्रॉलर में टक्कर थियो आहे जंहिंमें 15 मुसाफ़िर ज़ख़्मी थी पिया। तफ़सील मालूम कंदासीं ख़ैरपुर मां आवाज़ न्यूज़ जे रिपोर्टर शकील जामरी खां। जी शकील, छा तफ़सील आहिनि हादसे जे हवाले सां आगाह कजो। जी बिल्कुल, खैरपुर भरिसां अफ़सोसनाक हादसो पेश आयो आहे जंहिंमें 15 मुसाफ़िर जेके आहिनि उहे ज़ख़्मी थी पिया आहिनि। उन हवाले सां खैरपुर पुलिस जो इहो चवणु आहे त खैरपुर भरिसां ठेड़ी बाईपास ते ही अफ़सोसनाक हादसो पेश आयो आहे। मुसाफ़िर बस ऐं ट्रालर में टक्कर थी पियो आहे। हीअ ॿुधाए पियो वञे त मुसाफ़िर बस जेका आहे उहा बलोचिस्तान खां कराची वञी रही हुई। तेज़ रफ़्तारी सबबि हीउ हादसो पेश आयो आहे ऐं हादसे में ज़ख़्मियुनि में जेको आहे अख्तर, जुम्मो, अशरफ, अजमल, काशिफ, हबीब ऐं ॿिया शामिल आहिनि। हादसे बाद ज़ख़्मियुनि खे सिविल अस्पताल खैरपुर मुंतक़िल कयो वियो, जिन जो डॉक्टर इलाज करे रहिया आहिनि। मां इहो बि ॿुधाईंदो हलां त खैरपुर जा जेके क़ौमी शाहरा आहिनि उते रोज़ानो जी बुनियाद ते मुख़्तलिफ़ हादसा पेश अचनि था, पर उन्हनि हादसनि जी रोकथाम जे लाइ के बि ख़ातिर ख़्वाह जेके क़दम आहिनि उहे हिन वक़्त ताईं न खयां विया आहिनि। जी ठीकु आहे, महिरबानी शकील जामरी तफ़सील खां आगाह करण जे लाइ।